जीअं त नाज़रीन अवां खे ॾेरकी मां आगाह कंदा हलूं त ॾेरकी वेझो ॻोठ मामन मलूक धोंधू में पैसनि जी ॾेती लेतीअ तां बाअसरन पौरियत नौजवान गुलज़ार अहमद पंवार जे घर ते काव करे संदसि घर में भञिड़ा करण बाद मुबैना तौरु नौजवान गुलज़ार अहमद पंवार खे अगवा करे गुम करे छॾियो आहे। होॾां बाअसरन पारां घर ते काव करे नौजवान गुलज़ार अहमद खे मुबैना तौरु अगवा करण गुम करण ख़िलाफ़ संदसि घर भातियुनि पारां एहतजाज कयो वियो आहे। इन मौक़े ते नौजवान जी पीरसन माउ भाउ शकील अहमद पंवार दाहींदे इल्ज़ाम ॾींदे चयो त असांजे नौजवान गुलज़ार अहमद जो पंहिंजी बिरादरी जे उबाड़े वासी इम्तियाज़ पंवार सां गिह जी एजेंसी जो कारोबार कंदो हो, जंहिं बाद कारोबार में नुक़सानु थियण ते हिननि गुलज़ार ॾांहुं लखें रुपया बकाया ॼाणा, जंहिं ते असां हिन खे कर्ज़ में ज़मीन जो स्टाम्प पिणु करे ॾिनो, पर हिन जे बावजूदि हिन पंहिंजे हथियारबंदनि साथियुनि सां गॾिजी घर में काव करे चादर ऐं चारदीवारी जो तक़दुस पामाल कंदे असांजे घर में भञिड़ा करे गुलज़ार पंवार खे खंभे अगवा करे गुम करे छॾियो आहे। गुम करण जी रिपोर्ट पिणु दर्ज कराई आहे, पर इन बावजूदि पुलिस संदसि खे बाज़ियाब न कराए सघी आहे। इन्हनि एसएसपी घोटकी ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त बाअसरनि पारां घर ते काव करे अगवा करे गुम कयल नौजवान गुलज़ार अहमद खे बाज़ियाब कराए असांखे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।